नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में आशूरे जो ॾियारो अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि साथियुनि खे भेटा पेश कई पई वञे। मातमी जलूस जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सांगड़, खिपरो में मातमी जलूस कढियो वियो आहे। मातमी जलूस दौरान सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। वॾे अंग में पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री मुक़ररु कई वई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में आशूरे जो ॾियारो अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि साथियुनि खे भेटा पेश कई पई वञे। मातमी जलूस जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सांगड़, खिपरो में मातमी जलूस कढियो वियो आहे। मातमी जलूस दौरान सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। वॾे अंग में पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री मुक़ररु कई वई आहे।